दुनिया जिया खैबर में भी सिंधी सकाफती दिहाड़े के हवाले से खैबर प्रेस क्लब तरफा मच कचहरी मुनक़िद कई वई, जैमें सियासी समाजी शख्सियतुन चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैयद हसन मुर्तज़ा शाह, चेयरमैन टाउन कमेटी खैबर अब्दुल रहमान खैबर, जिले काउंसिल मेंबर मटियारी सलीम सिंधी, गुलाम हुसैन मल्हा, डॉक्टर इब्राहिम मल्हा, भाव बचायो मल्हा, सीनियर सहाफ़िन में अख्तर मेमण, अजीज़ गुल खैबर, खैर मोहम्मद मल्हा, जवाद अख्तर, आसिफ मल्हा, मजहर मल्हा, अयाज मल्हा ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सियासी समाजी शख्सियतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़ती ॾिहाड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे। क़ौमी ॾिहाड़ो असांखे जोशो ख़रोश सां मल्हाइणु घुरिजे। मच कचहरीअ में रागी फ़क़ीरनि पारां लतीफ़ी राग, क़ौमी गीत, ॾोर बेत, गुझारतूं पेश कयूं वयूं। सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां नंढनि वॾनि पोढ़नि सिंधी टोपी अजरकूं लुंगियूं पटका पहिरे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त रागी फ़क़ीरनि जुमन मंगणहार ऐं ग़ुलाम अली मंगणहार महफ़िल खे चार चंड लॻाए ख़ूब दाद हासिल कयो। आयल ख़ुसूसी महिमाननि खे अजरकूं पिणु ओढायूं वयूं, जॾहिं त आख़िर में लंगर जो बि बंदोबस्तु कयो वियो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।